मुझा मोहतरम दोस्तों, अहसन अमल जो बसूरतू हिकड़ी आए अखलसहु, दी आए असरहु। अखलसहु अल खालिसु ज़ाक अल्लाह, उन्हें जो अमल खालिस अल्लाह दे लाए होंदो है। अहसन अमल उन्हें की चइबो है, तो जो अमल माण्हुनि जे लाइ नाहे, इंसाननि जे लाइ नाहे, वाहवा जे लाइ नाहे, शोहरत बाज़ी जे लाइ नाहे। उन जो अमल दुनिया वारनि खे ॿुधाइण जे लाइ नाहे, उन जो अमल अल्लाह जी रज़ा जे लाइ आहे। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला बाद फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा उमिरू इल्ला लियअब्दुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन हुनफ़ाअ व युक़ीमुस सलात व युअतुज़ ज़कात व ज़ालिका दीनुल क़य्यिम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा सुब्हानका ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। क़ाबिल क़दर वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए कराम ऐं मुझा इंतहाई क़ाबिल क़दर मोहतरम दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। यकीनन रात जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको है ऐं शायद अञा मानी बि न खाधी आहे ऐं तव्हां ॾिठो त स्पीकर भी थकी वियो आहे, जो हाणे पीअण जे लाइ तयारु कोन्हे। मुंहिंजा मोहतरम दोस्तों, इन कशमकश जे अंदरि जेको मूंखे उनवान ॾिनो वियो आहे उहो इख़लास नियत आहे। जॾहिं इंसान में इख़लास पैदा थिए थो, लिल्लाहियत अल्लाह जी रज़ा शामिल हाल बनिजी वञे थी, त यकीनन उहो इंसान अमल जो पहाड़ बनिजी वञे थो। ही हिकु राति त छा रातियूं गुज़री वञनि थियूं, ही थोड़ी देर जी तकलीफ़ ऐं बुख त छा बुखनि जा कई दिहाड़ा उन जी ज़िंदगी जे साम्हूं अचनि था। ही हिकु पहाड़ बनिजी पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआत कंदो आहे, जंहिंमें इख़लास आहे, जंहिंमें लिल्लाहियत आहे, जंहिंमें अल्लाह जी रज़ा आहे। यकीनन वो इंसान पंहिंजी ज़िंदगी जे हर लम्हे खे पंहिंजे परवरदिगार जे लाइ वक़फ़ करे छॾींदो आहे। मुंहिंजा मोहतरम दोस्तों, यकीनन हिन वक़्त दुनिया जे अंदरि जे हालात में असां पंहिंजी ज़िंदगी बसर करे रहिया आहियूं, बिला शक ऐं शुबा ही फितननि जो दौर है। असीं ॾिसूं पिया दुनिया जे अंदरि कई फितना मौजूद आहिनि। उन्हनि सभिनी फितननि मां हिकु फितनो रियाकारी बि आहे। देखा, वाहवा, शोहरतबाज़ी इहा असां में आम थी चुकी है। असां ॾिसूं त हर शख्स इहो सोचे थो त दुनिया में मुझो नालो हुजे, दुनिया में मुझो मकाम हुजे, दुनिया में मुझी हैसियत हुजे, दुनिया में मुझो शान हुजे, दुनिया में मुझो गालियूं हुजनि, दुनिया में मुझा चर्चा हुजनि, दुनिया में आऊं सब खां मथां हुजां। हर इंसान की चाहत इहा बनी चुकी है। मुझा मोहतरम दोस्तों, दुनिया में जेके भी मुश्किल तरीन कम है, उन सभी में मुश्किल तरीन जो अमल है वो अपनी नीयत के खालिस करना है। वक्त जो अजीम मुहद्दिस
साद बिन अब्दुल्लाह अल-कुस्तवी रहमहुल्लाह, जो अजीम शान ऐं हकीमाना कौल है, लैस अलन नफ्स शैउन अशक्कु मिनल इखलास। दुनिया के अंदर जेके भी मुश्किल तरीन कम हैं, उन्हनि सभिनी मां मुश्किल तरीन जेको अमल ऐं कम है वो है पंहिंजी नीयत खे ख़ालिस करणु। जे नीयत ख़ालिस थी वई, नीयत असांजी सही थी वई, यकीनन असांजा सब अमल क़ाबिल क़बूल थी वेंदा। शैतान असांजी निमाज़, असांजे रोज़े, असांजे हज, असांजी ज़कात, असांजी तिलावत, असांजो ज़िक्र, इन्हनि ते वधीक घणा हमला नथो करे। ही निमाज़ूं पढ़ंदो रहे, ही रोज़ा रखंदो रहे, ज़कात ॾींदो रहे, ज़िक्र कंदो रहे, क़ुरान जी तिलावत कंदो रहे, ही रातनि जो उथी क़याम कंदो रहे, अल्लाह जे साम्हूं भी इबादत करे या पैर सुजंदा रहनि, पर शैतान चाहे थो हिनजी नीयत ख़ालिस न रहे। जॾहिं नीयत ख़ालिस न रही, ये सब अमल बर्बाद थी वेंदा, सॼी मेहनत ज़िया थी वेंदी, सॼा अमल अल्लाह वटि नाक़ाबिल क़बूल बणिजी वेंदा, इंसान नाकाम नामुराद बणिजी वेंदो। इहा शैतान जी चाल है। शैतान इहो चाहे थो, असीं अल्लाह जे क़ुरान खे खोले ॾिसो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो सूरह मुल्क जे अंदर, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, असां तव्हांजी ज़िंदगी जा भी ख़ालिक़ आहियूं ऐं असां मौत खे तख़लीक़ कयो आहे। अल्लज़ी ख़लक़ल मौत, मौत खे बि असां बनायो आहे ऐं ज़िंदगी बि असां तव्हांखे ॾिनी आहे। लियब्लुवकुम, तव्हांखे आज़मायूं, तव्हांखे परखियूं, तव्हांखे ॾिसूं, तव्हांखे जाचूं, अहसनु अमला, तव्हां में आसन अमल केरु करे थो। अल्लाह रब्बुल आलमीन खे असांजे अमलनि जी ज़रूरत न आहे, अल्लाह रब्बुल आलमीन खे आसन अमल जी ज़रूरत आहे। ऐं मुंहिंजा मुस्लमान दोस्तो, अॼु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आसन अमल छा आहे, आसन अमल कंहिंखे चइबो आहे। असां मां हर शख़्स इहो चाहे थो त आउं सुहिणो अमल कयां, सुठो अमल कयां, अल्लाह रब्बुल आलमीन वटि सुरख़ुरू थी वञां। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, आसन अमल जूं ॿ सूरतूं आहिनि, हिकिड़ी आहे अख़लसहू, ॿी आहे असवबहू। अख़लसहू अल ख़ालिस ज़ाक अल्लाह, उन्हीं जो अमल ख़ालिस अल्लाह जे लाइ हूंदो आहे। आसन अमल उन्हीं खे चइबो आहे तो जो अमल माण्हुनि जे लाइ न आहे, इंसाननि जे लाइ न आहे, वाह जे लाइ न आहे, शोहरत बाज़ी जे लाइ न आहे, उन जो अमल दुनिया वारनि खे ॿुधाइण जे लाइ न आहे, उन जो अमल अल्लाह जी रज़ा जे लाइ आहे। ऐं ॿियो वस्सवाबु ज़ाक अल सुन्नह, उन जो अमल इमामुल अंबिया जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत के मुताबिक हूंदो आहे। हिन दुनिया के अंदर ब माण्हू आहिनि, इंतहाई गौर सां ॿुधो मुंहिंजा मोहतरम दोस्तो, अॼु जो ही मुंहिंजो ख़िताब अगर तव्हां गौर सां ॿुधी विया, यकीनन असांजी ज़िंदगियुनि में हिकु इंतहाई तब्दीली अची वेंदी। यकीनन अॼु असांजी ज़िंदगी सवरजी वेंदी, कामयाब ऐं कामरान बणिजी वेंदासीं। असीं गौर करियो, ब माण्हू आहिनि दुनिया जे अंदर जिन खां अल्लाह राज़ी थी चुको आहे, राज़ी थी चुको आहे। हिकिड़ा उहे इंसान जेके हिन वक्त मौजूद न आहिनि, जिनके सहाबी चयो वियो आहे, रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, अल्लाह उन्हनि खां राज़ी, हू अल्लाह खां राज़ी। अल्लाह उन्हनि जे लाइ फरमायो, लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन
अल्लाह उन्हनि मोमिनीन का राज़ी थी चुको, उहे दुनिया में वञी चुका। अॼु को बि इंसान केॾी बि मेहनत करे उन्हनि जे दर्जे, उन्हनि जे मक़ाम ऐं उनजे शान खे नथो पहुची सघे। पर हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके अॼु बि दुनिया में मौजूद आहिनि, अल्लाह उन्हनि खां राज़ी थी चुको आहे। उहे केर आहिनि? अतारिक दुनिया अलल इखलास लिल्लाह वहदहू, जिन जो हर अमल, जिंदगी जो हर मरहलो, उन्हनि जो उथण ऐं वेहण, उन्हनि जो खाइण ऐं पीअण, उन्हनि जो सुम्हण ऐं जागण, उन्हनि जो सफ़र ऐं हदर, उन्हनि जी ख़ुशी ऐं ग़मी, उन्हनि जा मामलात ऐं मसाइल, उन्हनि जी मोहब्बत ऐं अदावत, सभु अमल अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर हूंदा आहिनि। उहे इंसान हर अमल अल्लाह जे लाइ कनि था। मात वल्लाहु अन्हु राज़िन, मौत अचे थी अल्लाह उन्हनि खां राज़ी आहे। कामयाब थी चुका, कामरान थी चुका। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, तव्हां ॾिठो इमामुल अंबिया जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सहाबा के वञो जेको कुछ आहे खणी अचो अल्लाह जे रस्ते में। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु छा खणी आया? जेको अल्लाह माल ॾिनो आहे, जेका अल्लाह दौलत ॾिनी आहे, उन जो अदर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॻह रखे थो। अॼु ताईं को साबित न आहे करे सघियो त जनाब सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला जो माल केतिरो माल हो, अंबार लगी चुका। एक शख्स अची रहियो आहे, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, थोरो माल खणी अची रहियो आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा, दिल में ख्याल आयो अॼु आउं सौगत खणी वियुसि, मुंहिंजो माल तमामु घणो आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो, उमर दे ख़बर। फरमाई अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुछ घर में हो सब खणी आयुसि, और जो अधु छॾे आयो आहियां घर वारनि जे लाइ अधु तव्हांजे साम्हूं पेश करे छॾियो थो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु अल्लाह जा नबी पुछंदा, अबू बकर तू दे ख़बर। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे रसूल जी मोहब्बत घर में बाक़ी छॾे आयो। तव्हांजो हुकुम थियो जेको कुछ हो सब खणी आयो आहियां। तव्हां ॾिसो, मिसाल के समझाईंदो हलां, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी ऐलान कयो, चंदो खणी अचो। सहाबी चंदो खणी आया। सहाबा जी नियत, सहाबा जे इखलास में, नियत जे इखलास में को शक ऐं शुबो कोन्हे। सहाबा खणी आया माल, पैगंबर जे साम्हूं रखनि था, पैगंबर वठनि था, पंहिंजे खेमे में हलिया वञनि था। थोरी देर खां बाद पाण वापसि अचनि था ऐं सभिनी सहाबा खे सॾु कनि था, वापसि अचो। सब सहाबा वापस आया। पाण सलात फरमाइनि था, अॼु तव्हांखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधाइण वारो आहियां, हिकु वॾी ॻाल्हि ॿुधाइण वारो आहियां। पाण उन्हनि खे छा था फरमाइनि? सबक़ दिरहमुन अला मिअत अल्फ दिरहमिन। अॼु हिकु सहाबी हिकु दिरहम ॾिनो आहे ऐं ॿिए हिकु लख दिरहम ॾिना। अगर मसलो छा आहे त जे हिकु दिरहम ॾिनो आहे उहो हिकु लख दिरहम वारे खां सबक़ खणी वियो आहे। इहा आहे इखलास, इहा आहे लिल्लाहियत, इहा अल्लाह जी रज़ा। ॾिसी वठो, सहाबा हैरान थी वञनि था। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो वरी की पाण फरमाइनि था, जे हिकु लख दिरहम ॾिना आहिनि, दुनिया जो अमीर तरीन इंसान है, मालदार है, उन एक लख दिरहम ॾिना आहिनि। अल्लाह फरिश्तनि खे हुकुम ॾिनो आहे, हिन जो हिकु लख दिरहम लिखो। हा हा, जे हिकु दिरहम ॾिनो आहे उन वटि वाई ॿ दिरहम आहिनि, हिकु अल्लाह जे रस्ते में ॾिनो आहे, हिकिड़ो बचनि जे लाइ खणी वियो आहे। अल्लाह फरिश्तनि खे हुकुम ॾिनो आहे त हिन जी मिल्कियत जो अधु लिखी छॾियो, हिन जी मिल्कियत जो अधु लिखी छॾियो। अंदाज़ो लगायो, ही इखलास है, ही लिल्लाहियत है, ही अल्लाह की रज़ा है। वक्त जो अजीम मुहद्दिस अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, केडी वड़ी गाल फरमाए वञनि था, केडो वॾो
तो अज़्ज़रहुम निय्या उनकी नीयत अहिड़ी आहे जो उन्हें नंढड़े अमल के वॾो करे छॾे थी। अमल नंढड़ो आहे पर उनकी नीयत उनखे वॾो करे थी। किथे ईअं बि आहे रुब अमल कबीर अमल इंतहाई वॾो आहे तो अज़्ज़रहुम तो सागिरहुम निय्या नीयत उनखे नंढड़ो करे छॾे थी। अॼु असांजी छा हालत आहे, असांजी छा कैफियत आहे। असीं थोरो अमल कयूं था, माण्हुनि खे ॿुधायूं था ऐं राति जो उथां थो ऐं तहज्जुद पढ़ां थो ऐं इशराक पढ़ां थो ऐं तस्बीह पढ़ां थो ऐं क़ुरान जी तिलावत कयां थो। हर माण्हू जेसिताईं पंहिंजे अमल खे पंहिंजे उन कयल नेकी खे ॿिए ताईं नथो पहुचाए तेसिताईं उनखे सुकून नथो थिए। छा आहे असां ॾिसूं असांजा असलाफ वक़्त जा अज़ीम मुहद्दिस उनजी कैफियत छा हुई, उनजी नियत में इखलास कहिड़े अंदाज़ सां हो, की कामयाब थी चुका। अॼु असीं बि आहियूं कामयाबी जूं ॻाल्हियूं कयूं था। अॼु असीं बि आहियूं पंहिंजे अमल खे केतिरो मथां पेश कयूं था। तव्हां उन्हनि जी ज़िंदगियुनि खे ॾिसो। वक़्त जो अज़ीम मुहद्दिस आहे सुफियान सौरी रहमहुल्लाह उन वक़्त जे नंढे मुहद्दिस यज़ीद इब्न हबीब वटि अचे थो। अया की छा थो चवे हदीस नहीं मूंखे हदीस पढ़ा। हैरान थी वक़्त जो हेॾो वॾो इमाम इल्म जो इमाम हेॾो वॾो मुहद्दिस अॼु मूं वटि हली आयो आहे। नियत जे अंदरि थोड़ी गड़बड़ पैदा थी वई। ओॾी महिल चवे थो ला हत्ता युजीबुनी न जेसी पंहिंजी नियत खे ख़ालिस लॻाया। ॾिसो उहे बि इंसान आहिनि उथी हलिया वञनि था थोड़ी देर खां पोइ वापसि अचनि था ऐं चवनि था हाणे ॿुधा छा तोखे पढ़ाया पहिरीं छो न पढ़ाई। चई मुंहिंजे दिलि जे अंदरि हिकु ख़्याल अची चुको हो, हिकु फिक्र अची चुकी हुई, हिकु सोच अची चुकी हुई त हेॾो वॾो इमाम मूं वटि आयो आहे। यज़ीद इब्न हबीब छा तुंहिंजो शान, छा तुंहिंजो मक़ाम, छा तुंहिंजो दर्जो हेॾो मथो उथी चुको हुई, हेॾो वॾो इमाम तो वटि हली आयो। ओॾी महिल चए थो मूं पंहिंजे पाण खे चयो तूं हिकु तालिब इल्म आहीं, तूं कुझु बि कोन आहीं। मूं पंहिंजे पाण ते मलामत कई आहे। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह पढ़ी आहे। हाणे ॿुधा तोखे छा ॿुधाया। इहो इंसान हुआ कहिड़े अंदाज़ सां पंहिंजूं ज़िंदगियूं गुज़ारी था। अॼु असीं बि आहियूं असांजे सीननि में बुत मौजूद आहिनि। बुत ॿाहिरि ॿोली हज जी अदर कारो कां अहिड़ो थलो थां भॼी छो न भोरा कजे। अॼु असांजी छा हालत आहे, बदबू आहे, रियाकारी जी बदबू आहे। अॼु असांजी छा हालत आहे, हाजी हज करे अचे थो उनजी कैफियत छा आहे। असां कॾहिं गौर कयो हाजी हज करण वञे थो, हज करण खां बाद जॾहिं उहो एयरपोर्ट ते रहे थो निगाहूं घुमाए ॾिसे थो त अॼु मूंखे वठणु केरु आयो आहे ऐं कंहिंजे हथनि में गुलनि वारा हार आहिनि जेके मूंखे पाराईंदो। गुलनि जे हार पाराइण खां पोइ ॻाल्हियूं घणियूं आयूं आहिनि। केरु आया आहिनि वापसि कोट पहुचे थो, केरु केरु मुबारकबाद ॾियण आया आहिनि। पोइ वरी उन खां बाद ख़बर पवेसी अञा कुछ माण्हू अहिड़ा आहिनि जिनखे ख़बर कोन्हे हाणे ख़ैरात जी कुनी करियां इहे बि अचनि इन्हनि खे बि ख़बर पए त आउं हाजी आहियां हज करे आहियां। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अॼु उन कारी जी किरत जे अंदरि तव्हां अंदाज़ो लॻायो उहो इख़लास न रहियो आहे। अॼु कारी किरत की कनि था, पैगंबर जी किरत ॾिसो, सहाबा जो क़ुरान पढ़ण जो लहन ॾिसो, अंदाज़ ॾिसो, तसलसुल कहिड़े अंदाज़ सां क़ुरान पढ़ंदा हुआ ऐं अॼु कहिड़े अंदाज़ सां क़ुरान पढ़ी वञे थो। क़ुरान खे छाहे छाहे पढ़ण खां बाद हथनि सां इशारा करे माण्हुनि खे चवनि था तव्हां दाद ॾियो, तव्हां सुभाणे लॻा पढ़ो। मौलवी तकरीर करे थो चवे थो मज़ूरी कोन आयो, कब्रिस्तान में ख़िताब कया पियो, नारा लॻायो, नारा लॻाए थो, वाह वाह कराए थो। अल्लाह जा बंदा असांजे अमलनि जे अंदरि अॼु इख़लास न रहियो, असीं की कामयाब थी सघूं था, कहिड़े अंदाज़ सां कामयाब थी सघूं था। यादि रखो मुस्लमानों 80% 80% जेकॾहिं तव्हांजी नीयत जे अंदरि इख़लास आहे, लिलाहियत आहे, अल्लाह जी रज़ा आहे ऐं 20%
सिर्फ 20% दिल में इहो भी आए मानू भी ॾिसनि इन्हनि खे बि का ख़बर पवे अल्लाह रब्बुल आलमीन तवजा 80% भी खत्म करे छॾियो 80% भी हलिया गया कुछ कोन मिलंदो वक्त जो अज़ीम मुहद्दिस है इमाम बेहकी रहमहुल्लाह केडी बड़ी गाल करे आहिनि त के शख्स के माण्हू खे सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिंदगी जा 950 साल उन्हनि जी तबलीग आए वई जी तकलीफ़ूं उन्हनि जूं सोबतूं परेशानियूं मसाइब गम उन्हें ते सब्र उन जो अजर उन्हें माण्हू खे ॾिनो वञे ऐं उन्हीं शख्स के सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी जिंदगी उन जो हिजरतूं उन जा सफर तकलीफ़ूं मसाइब उन जो अजर उन्हें माण्हू खे ॾिनो वञे ऐं उन्हीं माण्हू खे सैयदना अयूब अलैहिस्सलाम जी बीमारी उन ते सब्र ऐं उन जो अजर ॾिनो वञे ऐं उन्हीं माण्हू खे इमामुल अंबिया जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी जा नबूवत वाला 23 साल उनकी जिंदगी उन जो सवाब ऐं उन जे सवाब जो सॼो अजर उन्हें माण्हू खे ॾिनो वञे ये सब शयूं गॾु करे हासिल करे भी वो माण्हू जन्नत में वञी नथो सघे अल्लाहु अकबर छो एस ताईं जेस ताईं वो पंहिंजी नीयत खे ख़ालिस करे जेस ताईं नीयत ख़ालिस न करे केॾा वॾा मामला नीयत जा अॼु असीं गौर फिक्र करियूं अॼु असीं पंहिंजे ॿार खे ॾिसूं कहिड़े अंदाज़ सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं अॼु असांजे निमाज़नि में निमाज़ूं त पढ़ूं पिया अॼु सुकून कोन्हे कुरान खोले ॾिसो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल क़ुलूब अल्लाह जे ज़िक्र सां तत्मइनुल क़ुलूब तव्हांजे दिलूं मुतमइन थियूं यो ज़िक्र इखलास ऐं इलाहियत सां आहे तव्हां केतिरा भी ज़िक्र कंदा रहो तव्हांजा चप चोरनि था चपनि में हरकत अचे थी पर तव्हां ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो अफजल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह अफजल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह तव्हां मुंह बंद करे छॾियो ज़बान बंद हुजे चप न चुरनि तव्हां ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी वेंदा हलिया ही एॾो अफजल ज़िक्र एॾे करे आहे मुख़फ़ी आहे लिकल आहे छुपियल आहे इखलास इन जे करे आहे इहो ज़िक्र सभिनी ज़िक्रनि खां फज़ीलत वारो आहे ऐं अहिड़े अंदाज़ सां तव्हां ॾिसो असीं निमाज़ पढ़ूं था इन सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर ही निमाज़ भी पढ़े पियो बेहयाई बुराई ऐं फहशी कमनि में भी लॻल आहे निमाज़ भी पढ़े पियो चुगली भी करे पियो निमाज़ भी पढ़े पियो कूड़ भी ॻाल्हाए पियो ग़ीबत भी करे पियो निमाज़ इन्हनि शयुनि खां रोके थी असीं कोन रुकियासीं छो असांजी निमाज़ जे अंदरि इखलास नाहे लिल्लाहियत नाहे ये इखलास हुजे लिल्लाहियत हुजे मन सजद लिल्लाहि सजदतन जेकरे को माण्हू हिकिड़ो सजदो करे तो रफ़अक अल्लाहु बिहा दरजतन व हतलक बिही खताया वो हिकिड़ो सजदो इंसान जे दर्जात के बुलंद करे सभिनी खताउनि खे मिटाए छॾे थो जे उन सजदे में इखलास आहे लिल्लाहियत आहे ऐं अल्लाह जी रज़ा आहे अॼु असांजूं त ज़िंदगियूं आहिनि कहिड़े अंदाज़ सां गुज़ारे रहिया आहियूं तव्हां ॾिसो टे माण्हू आहिनि ॻोठ खां निकिता आहिनि मज़दूर आहिनि मज़दूरी जे साॻे सां शाह वञी रहिया आहिनि इहा हदीस तव्हां कई बार ॿुधी आहे पर अॼु गौर सां ॿुधो ये टई शख्स रस्ते में आया आसमान का बरसात बरसण शुरू थी गई हाणे कई ॼणा गार में आया बरसात खां निकरण जे लाइ गार में विया बचण जे लाइ गार में विया तूफानी बरसात हुई मथा हिकिड़ो पत्थर गिरी पियो गार जे मुंह ते अची वियो ऐं गार खुलो बंदि थी वियो ही टई मज़दूर वीचारा फासी विया हाणे सोचण लॻा इहो पत्थर कीअं हटंदो घणेई कोशिशि कयाऊं पत्थर हटी न सघे मुंहिंजा मोहतरम दोस्तो अॼु असांजे कुल्हनि ते बि पत्थर आहिनि वज़न आहिनि पहाड़नि गमनि जा गमनि में परेशानियुनि में तकलीफ़नि में मसाइल में अॼु असीं मुब्तला आहियूं असबाब कहिड़ा आहिनि कॾहिं असां सोचो कॾहिं असां गौर कयो कॾहिं असां फिक्र कयो आख़िर कहिड़ा मराज़ आहिनि
जो सामने ये मामला ये परेशानी मौजूद है। अजी के शख्स भी हाथलें पत्थरें मते पहाड़न हमन जा की निकली सकू था। पत्थर आगे थी चुको है, पत्थरन के हटाए दे लाए छास होती था केड़ी तरतीब दे था सब गंजी चवंदा एड़ो को अमल है। याद करियो जेको खालिस अल्लाह की रजा दिला करे। एक शख्स पंहिंजी जिंदगी जो वाक़ियो ॿुधायो। मुझे चाचे जी थी हुई उन्हें बदकिरदारी जे लाइ दावत दी। उन रक़म तय थी ऐं टाइम मुक़ररु थियो पर मूं उनखे चयो अल्लाह खां निजात अल्लाह जो खौफ आयो, अल्लाह जो डप आयो, आओ उन्हें बदकिरदारी का गुनाह का बची वियुसि। अल्लाहुम्मा इन कुन्त ताअलम अन्नी फ़अलतु ज़ालिका इब्तिग़ा वजहिक फ़ख़्रुज अन्ना मा नहनु फ़ीह। केड़ा अल्फाज बुझाए मुझा अल्लाह तू जानी थो, अल्लाह तो खबर है, अल्लाह तो जानी थो ते यो अमल अगर वो तुझी रजा जे लाइ कयो है, अल्लाह तो के राज़ी करण जे लाइ कयो है, इन पत्थर के हटा फ़ख़्रुज अन्ना मा नहनु फ़ीह। अल्लाह इन पत्थर के हटा, पत्थर हटे थो पर एतिरो नथो हटे जो ही निकिरी सघनि। ॿियो शख्स ॻाल्हि शुरू करे थो मज़दूर जे मज़दूरी जे हवाले सां। हिकु शख्स मूं वटि मज़दूरी कई, मज़दूर हो, मज़दूरी करण खां बाद जॾहिं मूं हुनखे तय थियल मज़दूरी ॾिनी उन शख्स छा चयो मज़दूरी घटि आहे कोन वरितई छॾे हलियो वियो। मूं हुनजी मज़दूरी कारोबार में लॻाए छॾी। हिकु ॾींहुं आयो तमामु घणो माल थी चुको हो, उनजो मुंहिंजी मज़दूरी ॾे मुंहिंजो ही माल जेको कुझु आहे ही सभु तुंहिंजो आहे खणी वञ। उनजो मूंसां मज़ाक न कर, मूंखे मुंहिंजी मज़दूरी ॾे, मुंहिंजो तोसां मज़ाक कोन्हे, ही तुंहिंजो ई माल आहे तूं खणी वञ। अल्लाहुम्मा इन कुन्त ताअलम अन्नी फ़अलतु ज़ालिका इब्तिग़ा वजहिक फ़ख़्रुज अन्ना मा नहनु फ़ीह। अल्लाह तू जानी थो, अल्लाह तोखे ख़बर आहे इहो अमल मूं तुंहिंजी रज़ा जे लाइ कयो है, तोखे राज़ी करण जे लाइ कयो है। अल्लाह इन पत्थर खे हटा, पत्थर हटे थो पर एतिरो नथो हटे जो ही चई निकिरी सघनि। जो शख्स पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए थो देखो अल्लाह मुझा माँ पी हुआ बकरियों चारींदोसि, शाम जो जॾहिं वापसि मोटी ईंदोसि बकरियुनि जे खीर कढण खां बाद पहिरीं खीर पंहिंजी माउ पीउ खे पेश कंदोसि, उन खां बाद उहो खीर जेको आहे पंहिंजे औलाद खे ॾींदोसि। हिकिड़ी बकरियूं काए ऐं तमामु परे हलियो वियसि, तमामु परे वियसि, वापसि आयसि मुंहिंजा माउ पीउ सुतल हुआ, खीर ॾिठुमि हथ में खणी बीठल रहियसि, मुंहिंजा बचड़ा मुंहिंजे पेरनि ते किरंदा रहिया, खीर कोन ॾिनमि ऐं पंहिंजे वालिदैन खे जगाइण बि नामुनासिब सम्झुमि। जॾहिं हू जाॻिया पहिरीं खीर अल्लाह पंहिंजे वालिदैन खे पीआरियो, पोइ पंहिंजे बचनि खे ॾिनमि। छा थो चवे अल्लाहुम्मा इन कुन्त ताअलम इन्नी फ़अलतु ज़ालिका इब्तिग़ा वजहिक फ़ख़्रुज अन्ना मा नहनु फ़ीह। तव्हां ॾिसो इन्ही जा अमल अलॻि अलॻि आहिनि पर टिनी जो जुमिलो हिकिड़ो ई आहे। ऐं अल्लाह तूं ॼाणी थो ही अमल ही नेकी ही ख़ैर ही चङाई ही भलाई अल्लाह के तुझी रज़ा जे लाइ आहे। इन पहाड़ के हटा, पहाड़ फटाक करे परे वञी करे थो, पत्थर परे वञी करे थो, तेई निकिरी करे ॿाहिरि हलिया वञनि था। मुंहिंजा मोहतरम दोस्तो अॼु आहे को असां मां अहिड़ो शख़्स जेको अहिड़ो जुमिलो ॻाल्हाए ऐं अल्लाह ही अमल ही नेकी ही ख़ैर ही चङाई तुंहिंजी रज़ा जे लाइ कई आहे। आहे को अहिड़ो पेश करे असांजो छा हाल आहे। इमामुल अंबिया जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते बि ॻाल्हि थोरी घुमाए ॾिसो। असीं चऊं था लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी तव्हां जे लाइ बेहतरीन नमूनो आहे, जेको नमूनो आहे, जेको सैंपल आहे, जेको आइडियल आहे। थोरी निगाह ओॾां बि विझी ॾिसो। पैगंबर जी शादी थी, पहिरीं रात आहे, घर वारी का सवाल करे थो तुझो नालो छा आहे। मुझा मोहतरम दोस्तों अॼु बि शादियूं थियनि थियूं, अॼु बि गवड़ा थियनि था, अॼु बि निकाह थियनि था। अॼु असांजे माहौल में एतिरी गंदगी भरिजी चुकी आहे, एतिरी आज़ादी थी चुकी आहे जो तव्हां सभु सम्झी रहिया आहियो। उहा मंगेतर नालो त वॾी ॻाल्हि आहे,
उन सां गॾु घुमण, उन्हनि सां गॾु महफ़िलूं, फ़ोननि ते कॉन्टेक्ट राब्ता सभु मौजूद हूंदा आहिनि। इमामुल अंबिया शादी जी पहिरीं राति पंहिंजी घरवारी खां पुछनि था तुंहिंजो नालो छा आहे? अल्लाह वो चवे थी भला। अरबी में भला छा चइबो आहे? नेक, मुत्तकिया, परहेज़गार। पाण फरमाइनि था ही नालो सही न आहे, हिनमें रियाकारी जी बू आहे। तोखां को पुछे नालो छा आहे, तूं चवंदे नेक, मुत्तकिया, परहेज़गार। हरगिज़ न। अॼु खां पोइ तुंहिंजो नालो आहे ज़ैनब रज़ी अल्लाह ताला। अंदाज़ो लगायो पैगंबर ने गाल के भी पसंद न कयो, उन्हें नाले के पसंद न कयो जंहिंमें थोड़ी रियाकारी मौजूद हुजे। जॾहिं अल्लाह पंहिंजे पैगंबर के फरमाए थो ऐं नबी को इन्हनि खे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चई दे बेशक मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो जीअण में जिंदगी जा सब मराइल मौजूद आहिनि। मुंहिंजो मरण खां बाद उखरवी सब मामला उन्हें में मौजूद आहिनि। लिल्लाहि रब्बिल आलमीन, हिकिड़े अल्लाह जे वास्ते आहे। अॼु असां कंहिंजे वास्ते? पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज़ पढ़ाई आहे सहाबा के दज्जाल जे फितने खां तैयारियो आहे। अॼु असीं सभु दज्जाल जे फितने खां ॾियूं था। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी जी का नमाज अहिड़ी न आहे जंहिंजे तशहुद आखिर में पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दज्जाल जे फितने खां पनाह न घुरी। असीं सभु तशहुद आखिर में दज्जाल जे फितने खां पनाह जी दुआ घुरंदा आहियूं। वक्त जो अजीम मुहद्दिस ताबई इमाम ताउस रहमहुल्लाह पंहिंजे पुट खे सॼे चवंदो हो नमाज़ पढ़ी अथई तशहुद आखिर में फितनत दज्जाल खां पनाह जी दुआ घुरी अथई। जेकॾहिं हू चवंदो हो न तो चवंदो नमाज़ मोटा। हालांकि नमाज़ थी वञे थी, इहो अलॻि मसइलो आहे, पर वो तक़रीबन नमाज़ के मोटाईंदा हुआ। नमाज़ मोटा। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा के दज्जाल जे फितने खां डिॼारियो आहे। पाण हलिया ज़ोहर जो टाइम आहे, फजर खां बाद पाण ज़ोहर में आया है। सहाबा उते ही मौजूद है। इहो इख़लास कहिड़ो आहे? अॼु असीं रात जो 12 ताईं मौजूद आहियूं। अल्लाह असांजे इख़लास खे क़बूल फरमाए। असीं मौजूद आहियूं, यकीनन ही दीन ॿुधी रहिया आहियूं। सहाबा जी भी कैफियत है, मौजूद आहिनि, दिली रहिया आहिनि, ख़ाइफ़ आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, छा ॾिसण? सहाबा रोई रहिया, अखियुनि मां ज़ाहिरो क़रार पाणी वही रहियो आहे। पाण फरमाइनि था छा था करियो? दज्जाल जी फितने खां। पाण फरमाइनि था उख़बिरुकुम मिन फितनत दज्जाल, छा तव्हांखे ख़बर न आहे दज्जाल खां वॾो हिकिड़ो फितनो आहे मुंहिंजी उम्मत जे अंदर, तव्हांखे उन्हनि जी ख़बर न आहे? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि की साहब जो छो न ॻाल्हि? पाण फरमाइनि था रिया, देखा, वाह शोहरतबाज़ी, ही फितनो दज्जाल के फितने खां भी वॾो आहे। ऐं अॼु असीं सभु उन फितने में मुबतला आहियूं। इश्तिहार में जेकॾहिं नालो कोन्हे मौलवी साहब बोली इश्तिहार में नालो कीअं अचां? भाई दावत आहे पर इश्तिहार में नालो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असांजी हालत छा हालत आहे? अदा प्रोग्राम में तव्हां अचो, भत खाराईंदा, भत हुजे त पहुचो न त कोई इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असांजे इख़लास से छा थी वियो आहे? असांजी हालत छा आहे? की कामयाबी कामयाब थी सघूं था? कहिड़े अंदाज़ सां एक शख्स नमाज़ पढ़ी रहियो आहे, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछनि था सुञातो कोन्हे केरु आहे? एक शख्स साजो फिलाणो नेक, फिलाणो परहेज़गार। पाण सलाह जो जुमलो ॿुधो, पाण उन शख्स के छा था फरमाइनि? लक़द क़तलता उनका अख़ी। तो इहो जुमलो चई पंहिंजे भाउ जी सिरी उॾाए छॾी। केतिरो नुक़सान आहे? तो जी तारीफ़ कई उनजे मुंहं जे साम्हूं। ऐं हदीस शादी चवे
जेकरे को शख्स के जे सामो मौत तारीफ करे तो मिट्टी कड़ी जो मुंह में अज असांजी शहादत जैसे को तारीफ न करे असांखे सुकून कोन थो अचे असांजी हालत ही आहे असां मुंहिंजे अंदर बुत बनी चुका आहिनि तव्हांखे ताजर वटि वञी ॾिसो सही मदरसो आहे तावन जे सिलसिले में